Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. यो मक़तूल जे वारसनि खे हक़ हूंदो आहे त उहे जंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर कटाइण चाहिनि हू हुन में आज़ादु हूंदा आहिनि। इहो हिननि जो क़ानूनी हक़ आहे त उहे जंहिंखे चाहिनि एफआईआर में नामज़द करे सघनि था, एफआईआर जे ख़िलाफ़ कटाए सघनि था। 24 कलाक गुज़री था वञनि, लाश रखी रोड ते वेही था रहूं त मालिकनि जी मर्ज़ी मुताबिक़ एफआईआर दाख़िल करियो। इहो जाइज़ ॻाल्हि बि जेको आहे हितां जा हुकुमरान ॿुधण लाइ तयारु न आहिनि। 14 कलाकनि खां मथे खां हीअ एहतजाज हले पियो। कल्ह शाम 7 बजे खां वठी जेको पुलिस खे जेका डिक्टेट थियल हुई त उहा एफआईआर दाख़िल थियनि, यानी हक़ीक़ी जेके मुख्य मुलविस हुजनि उनजा न ॼाणाया वञनि। मुतनबे था करियूं त जेके अगवा शुदा माण्हू आहिनि, कल्ह पुलिस 11 बजे चई वई त तव्हांखे अधु कलाक में पहुचनि पिया, उहे वापसि कया वञनि, एफआईआर दाख़िल कई वञे, उन मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। कल्ह 11 बजे हीउ इंसिडेंट थियो आहे, उन खां पोइ पोस्टमार्टम वग़ैरह जूं कार्रवायूं हिन वक़्त ताईं एफआईआर नथा कटेनि। असां चाहियूं था त हिननि ज़ालुनि मां जेके असांजी जान छुटे। ही 5 एम्बुलेंसनि में जेके लाश पिया आहिनि, हिननि ज़ालमनि खे नज़र नथा अचनि। 13 साल काढी सॼी सिंध खे तबाह करे छॾियो अथनि। नवाब वली मोहम्मद में 800 एकड़ ज़मीन जी मालिकियत तकरार में 6 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। पुलिस मक़तूलनि जे वारिसनि जी फ़रियाद तहत केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मक़तूलनि जे वारिसनि, आबादगारनि ऐं क़ौम परस्त अॻवाननि तरफ़ां बि धरणो ख़त्म करण खां इनकार। क़ौमी शाहराह ते गुज़िरियल राति खां लाशनि सूधो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल। मक़तूलनि जे वारिसनि जो चवणु आहे त पुलिस अली हसन ज़रदारी, मोहसिन ज़रदारी ऐं ॿियनि बासरनि ख़िलाफ़ केस नथी करे। संदन फ़रियाद तहत केस दाख़िल करे मुग़वी ॻोठाणा आज़ादु कराया वञनि। ॿी सूरत में न धरणो ख़त्म थींदो ऐं न ई लाश दफ़नाया वेंदा। नवाब वली मोहम्मद में रतोछाण ऐं पुलिस जे रवैये ख़िलाफ़ एहतजाज जो दाइरो समूरी सिंध में वधाइण जो चिताव। धरणे में शामिल सैयद ज़ैन शाह चयो आहे त हिन मामले में पुलिस ऐं सिंध सरकार धुर आहिनि। सॼी सिंध में एहतजाज जो दाइरो वधाइण जे लाइ ॿियनि पार्टीज़ सां राब्तनि में आहियूं। सलाह मशवरनि बाद हतमी ऐलान कंदासीं। ग़रीबनि ते ज़ुल्म कंदड़ ताक़तवर खे शिकस्त ॾिनी वेंदी। डॉक्टर नियाज़ कालानी चयो आहे त अफ़सोस जो मक़तूलनि जे वारिसनि खे मर्ज़ीअ तहत केस दाख़िल करण जो बि हक़ नथो ॾिनो वञे। अंधनि ऐं ॿोड़नि मां का बि उमेद नाहे, तंहिं करे केस अवाम जी अदालत में आंदो अथऊं। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां झेड़े में शहीद थियल चौकी इंचार्ज जो मढ़ मोरो में दफ़नायो वियो। ॻोठ अलहर ॾिनो खोसो में शहीद अब्दुल हमीद खोसो ॾींहुं जनाज़े निमाज़ में पुलिस ऑफिसर सूधो वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। चौकी इंचार्ज अब्दुल हमीद खोसो गुज़िरियल ॾींहुं नवाब वली मोहम्मद में शहीद थियो हो। सिंध ऐं पंजाब में कणिक धार धार अघनि में विकिरो थिए थी, ईअं न थियणु घुरिजे। सॼे मुल्क में शयुनि जा अघ हिकु जहिड़ा हुजणु घुरिजनि। 18 तरमीम बाद घणा मसइला पेश आया। आउं ऐं मुंहिंजी टीम पंहिंजी डायरेक्शन में क्लियर आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त चीन जो दौरो अहम हो। दौरे सां ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधीक मज़बूत थिया आहिनि। अमेरिका खां सवाइ समूरी दुनिया अफ़गानिस्तान खे इंसानी बहिरान खां बचाइण ते मुतफ़िक़ आहे। दुनिया अफ़गानिस्तान खे बहिरान खां बचाइण लाइ अॻिते अचे। गढ़ी खैरो भरिसां ॻोठ रसूलाबाद लाहौर में हमले दौरान पीउ पुटु मारिजी विया। हथियारबंद अली दोस्त ऐं संदसि पुटु इम्तियाज़ लेडवानी खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। लाश केतिरी देरि ताईं वाक़े वारे हंधि पियल रहिया। इतला ते गढ़ी खैरो पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया। वारिसनि जो चवणु आहे त वाक़ियो पुराणे कारह तकरार तां पेश आयो। नवाबशाह में शागिर्दियाणी परवीन बिंद खे हिसाइण ऐं तशद्दुद जे केस में डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अञा पकड़ में न आयो। पुलिस सिंझोरो भरिसां कार्रवाई कंदे डायरेक्टर जे भाउ ग़ुलाम मुर्तज़ा राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त राति देरि सां पुलिस हटालनि ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जे घर ते छापो हयो, पर जवाबदार न मिलियो।
मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद जवाबदार डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा की गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव ॾिनो हो। लाड़काणो में यंग डॉक्टर्स तरफ़ां निमृता ऐं नौशीन वाक़िअनि जी शफ़ाफ़ जांच लाइ वाइस चांसलर तोड़े प्रोवोस्ट खे हटाइण जो मुतालबो। यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे इजलास में DNA रिपोर्ट जो जाइज़ो वठण बाद सूमर ते एहतजाज जो फ़ैसिलो। अॻवाननि जो चवणु आहे त लाड़काणो मेडिकल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया नियाणियुनि खे मौत जे मुंहं में धिके छॾियो आहे। DNA रिपोर्ट में इंतिज़ामिया जी पतवाउखी थी वई। शागिर्दियाणियूं ऐं संदनि वारिस ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। DNA रिपोर्ट तहत समूरनि शकी माण्हुनि जी पंजाब तोड़े परॾेह मां टेस्ट कराइण जो मुतालबो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मादरे इल्मनि में नियाणियुनि सां पेश आयल वाक़िअनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। लाड़काणो में जस्कम जे सॾ ते एहतजाज में सिविल सोसाइटी जा नुमाइंदा ऐं शहरी शामिल। शहदाद कोट ऐं दादू में शहरिन तोड़े क़ौमपरस्त कारकुननि तरफ़ां मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि जो चवणु आहे त नौशीन ऐं निमृता जी DNA रिपोर्ट मां ज़ाहिर थियो त यूनिवर्सिटीज़ में नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि। इंतिज़ामिया नियाणियुनि जे तहफ़ुज़ बदिरां क़ातिलनि खे बचाए रही आहे। परवीन ऐं अलमास जा वाक़िआ यूनिवर्सिटीज़ इंतिज़ामिया जी पतवाउखी कनि था। निमृता, नौशीन, परवीन ऐं अलमास जे वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। सखर में पुलिस के खौफ़ खां खीरथर कैनाल में टपोरींदड़ नौजवान की ॿिए ॾींहुं भी ॻोल्हा जारी। ऑपरेशन में निजी टोबन सां गॾु नेवी जा टोबा भी शामिल। इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं 3 नौजवाननि पुलिस हथां गिरफ़्तार थियण जे ख़ौफ़ खां कैनाल में टपोरींदो हो। 2 नौजवाननि खे मौक़े ते बचायो वियो हो। हिकु नौजवान मोहम्मद हनीफ़ महर जी ॻोल्हा जारी। सखर में बैंक्स के रक़म पहुचाईंदड़ गाड़ीअ मां मुबैना तौर 5 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत जी फुरलुट। सब्जी मंडी थाने जी हद में 11 खां वधीक हथियारबंदनि सुबुह सवेर गाड़ी जे अमले खे यरगमाल बणायो, जंहिं बाद गाड़ी जा लॉकर्स तोड़े करोड़े रुपया ॿुहारे विया। हथियारबंद 5 रिपीटर, पिस्टल ऐं 5 मोबाइल फ़ोन्स भी खणी विया। DIG ऐं SSP सखर तरफ़ां वाक़े वारे हंध जो मुआइनो। पुलिस नाइट शिफ्ट कंदड़ गार्ड ऐं चौकीदार सूधो 3 शकिन खे हिरासत में वठी छॾियो। मामले जी जांच जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।